नाज़रीन, हैरत अंगेज़ रिपोर्ट आया असां शेयर पिया कयूं। मोल पीउ जी पुट जी शादीअ में शिरकत करे सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। नाज़रीन, मोल पीउ पुट जी शादीअ में शिरकत करे सभिनी खे हैरान करे छॾियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। नाज़रीन, मोल पीउ पुट जी शादी में शिरकत करे सभिनी खे हैरान करे छॾियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई। भारत में हिकु अनोखी शादीअ जी तक़रीब सोशल मीडिया ते वायरल थी वई, जंहिंमें घोट जो मरहूम पीउ खे शादी जी तक़रीब में शिरकत कंदे ॾिठो वियो। उहो जज़्बाती लम्हो ॾिसी उते मौजूदु माण्हू दंग रहिजी विया ऐं केतिरनि ई जूं अखियूं भरिजी आयूं। हक़ीक़त में इहो मंज़र हथरादू ज़हनात AI जी मदद सां तख़लीक़ कयो वियो हो। जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां ईअं महसूस थियो त ॼण घोट जो पीउ हक़ीक़त में शादी जी तक़रीब में मौजूदु हुयो, तोड़े जो हू घणो अरसो अॻु लाॾाणो करे चुको हो। घोट शादीअ में इन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु इन करे कयो त जीअं खेसि पंहिंजे पीउ जी गैर मौजूदगी जो अहसासु न थिए। इहो वीडियो तेज़ी सां सोशल मीडिया ते वायरल थी वियो। घणनि ई माण्हुनि इन खे टेक्नोलॉजी जो हाकारी इस्तेमालु करार ॾिनो, जॾहिं त केतिरनि ई इन ते हैरानगी जो इज़हार पिणु कयो।